कंबर जे ॻोठ साबू बुरड़ो जे स्कूल में एकता तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि सक़ाफ़ती वेस ओढ़े शिरकत कई। उमर मावी ऐं ससी पुनू ते टेबलोस पेश करण सां गॾु भिटाई जी शाइरी बि ॿुधाई वई। रिपोर्ट कयो आहे रहीम मंगी। सिंधी ॿोलीअ जी सिट लालन जी लाट, हर को लफ़्ज़ लतीफ़ जो ॼण चोॾीअ जी चिमकाट, उते हूंदे बाट जिते नाहे नाव लतीफ़ जो। आऊं गंदरी में बंजुए पसी रानी रोए मता मगर मटे तू समो आऊं गंदरी में बापार पसी ले लगार मता मगर मटे तू समो तू तमाची तड़धणी आऊं मारी में मुखे दाग में आऊं जा नाले से सुने। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सरवाण अली काज़ी तरफ़ां 7 दिसंबर ते मुंशियात खां पाक सिंध जे सिरे हेठि एकता ॾियारो मल्हाइण जे सिलसिले में कंबर जे जागीर वारे इलाइक़े जे इंतिहाई ॾुरांहे ॻोठ साबू बुरड़ो में शानदार एकता तक़रीब कोठाई वई आहे। हिन शानदार तक़रीब में वॾे अंग में स्कूल जे शागिर्दनि, शागिर्दियाणनि क़ौमी ऐं सक़ाफ़ती वेस पाए शिरकत कई आहे, जॾहिं त स्कूल जे उस्तादनि पिणु सक़ाफ़ती वेस ओढ़े शिरकत कई आहे। असां हिन सिलसिले में स्कूल जे शागिर्दनि, शागिर्दियाणनि, उस्तादनि ऐं आयल महिमाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। सक़ाफ़ती ॾियारो मल्हायो वियो आहे। सक़ाफ़ती ॾियारे में असांजो जेको आहे क़ौमी शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उन जे सोरमे जे बारे में जेको आहे ॿारनि तमामु महिनत कई आहे। असां सभु चाहियूं था पिया तालीम जे मैदान में असांजो जेको ॿारु आहे, ख़ासि करे ॿाराणे जो ॿारु जंहिंखे पुठिते पयल चयल थो वञे, मुंहिंजे नज़रिए मुताबिक़ पुठिते पयल कोन्हे कोई बि, छो त अलाह तबारक व तआला सभिनि खे हिकु जहिड़ो पैदा कयो आहे। तो हिननि ॿारनि खे असां तामीरी सोच ऐं अॻिते वधण वारी सोच जे हिसाब सां इहे एक्टिविटीज़ कराईंदा आहियूं। इंशाअल्लाह ताला असां सभिनी जी कोशिशि आहे अल्हम्दुलिल्लाह असां जी जेका हीअ आईंदा नस्ल आहे न, इनखे असां पंहिंजे हिनखे मुख़्तलिफ़ बुराइनि खां पाक रखंदासीं, परे रखंदासीं त इहे असांजा बहितर ऐं बहितरीन शहरी थींदा। पोइ असां पंहिंजे स्कूलनि में बि सख़्ती कई आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजे स्कूलनि ते अहिड़ो को रुझान कोन्हे जो का अहिड़ी शइ थिए, पोइ बि असां वालिदैन खे ऐं उन ॿारनि खे असां शौरी तरह सम्झाईंदा आहियूं त हीअ ग़लति आहे ऐं जेको जेको नशो आहे इहो तमामु जेको आहे ज़िंदगियुनि खे तबाह थो करे, तो उन्हनि खे असां मोटिवेट कंदा आहियूं त इन्हनि शयुनि खां परे रहे। शख़्सियतुनि खे मुबारक थो ॾियां जेके ऐलान थियूं कनि त बाबा हिन तारीख़ ते मल्हायो। हीअ हिकिड़ो 5-6 सालनि जा ॿार ऐं जेके तयारु कया विया आहिनि हितां जे उस्तादनि साबू बुरड़ो ॻोठ में, जेके हितां जो उस्ताद आहे हेडमास्टर साईं मोहम्मद उस्मान बुरड़ो, नंढड़ा ॿार तक़रीबन सभु जेके बि आहिनि शाह लतीफ़ जी शाइरी ऐं सक़ाफ़त ऐं जेके आहिनि लतीफ़ जे सूरमनि ते टेबला, उन्हनि खे सलाम। हाणे चऊं था ॿी ॻाल्हि ते मंशियात खां पाक सिंध अदा अलाह उहो ॾींहुं करे त मंशियात खां पाक सिंध हुजे ऐं थिए। जेकॾहिं असां उन में अखि न पटीसीं त घर घर मंशियात थी वेंदो। तमामु हिकिड़े ॾूरांहे इलाइक़े ते स्कूल आहे जिते अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम इहो तालीमी शऊर आहे। सो असां पंहिंजे सिंध गवर्नमेंट खे ऐं जेके बि असांजा सुलझियल ऐं तालीम याफ़्ता माण्हू आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त ॻोठ ॻोठ में मनशियात जहिड़ी लानत जेका आहे उन ते नज़रदारी रखनि, अहिड़े क़िस्म जे माण्हुनि जी निशानदेही कनि ऐं उन्हनि खे कानून जे कटहरे में आणे सिंध खे मनशियात खां पाक साफ़ रखनि, न्याणियुनि खे तालीम ॾियनि, छो त न्याणियुनि जी तालीम जेका आहे उहा हक़ीक़ी सिंध जी आज़ादी आहे, उहा हक़ीक़ी सिंध जो शऊर आहे ऐं हक़ीक़ी असां हिन मुल्क जी सूंहं जॾहिं असां पंहिंजे न्याणियुनि खे तालीम ॾींदासीं। काफ़ी अञा तालीम जेका आहे असांजी न्याणियुनि खां महरूम आहिनि। मारो सीसा बेटी सारा सुमरा है गोड़ा हैगा यो मुझो हुत चो है ते मिट्टी ए मां पकन मंच बसा कालब आए कोट में आऊं गंदरी में बंजुए पसी रानी रोए मता मगर मटे तू समो आऊं गंदरी में बापार पसी ले लगार मता मगर मटे तू समो तू तमाची तड़धणी आऊं मारी में मुखे दाग में आऊं जा नाले से सुने तू तमाची तड़धणी आऊं गंदरी गरीब दोस्ती जाम करीब के दम छराए दे तू समो आऊं गंदरी में ए मैं लख मुझे ना हाल जी चोखे सब पर कारण रब लगा मता मंगल तारी सुड़ी अज बना में थी दमो कारी रात कुन में कड़ो थी दमो मता जने कुछ पाड़े यारो पाणमा खण के पाण जी पाणमा खण के पाण जी बेलो बड़ा मन अकड़
बाहो पिरण जो पोजे कच्चो जन मत बे मरका भाया नहीं जो पैदा थियो के सामी जसजो मत सर तो बोले ओ जी सा का कर विच के दार में जो खरियो वही देख तव्हां हिते एकता तकरीब में आयल महिमाननि स्कूल जे शागिर्दनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हितां जो ही ॿूरा इलाइक़े वारो स्कूल जेको आहे उतां जे शागिर्दनि ऐं शागिर्दनि तरफ़ां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अज़ीम शाइर जेको असांजे सिंध जो आहे उनजा बेद दुआयूं ॿुधाए वाह वाह कराए छॾी आहे। ऐं अहिड़ी तरह 7 डिसंबर ते टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सरवाण अली काज़ी तरफ़ां मुंशियात खां पाक सिंध जे सिरे हेठि एकता ॾियारो मल्हाइण जे सिलसिले में कंबर ऐं उनजे ॻोठनि में बि जेको आहे सो जागृता प्रोग्राम ऐं तकरीबूं कोठाइण जो सिलसिलो जारी आहे। कैमरामैन शोएब खोसो सां गॾु रहीम मंगी, टाइम न्यूज़ कंबर।